इन लेक्चर में असी एक्सरसाइज 3.6 फर्स्ट ईयर जो सम नंबर 5, 6 ऐं 7 सिखंदासीं। क्वेश्चन नंबर 5, फाइंड द कंडीशन that 1 root of ax square plus bx plus c equal to 0। कंडीशन फाइंड कयो त हिन जो हिकु रूट ॿिए रूट जो 3 टाइम्स हुजे। पहिरीं कंडीशन। ॿी कंडीशन हिकु रूट ॿिए रूट जो स्क्वायर हुजे। टीं कंडीशन एडिटिव इनवर्स हुजे। चौथीं कंडीशन त हिकु रूट ॿिए रूट जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स हुजे। पहिरियां असां पहिरियों सम सॉल्व कयूं त 3 टाइम सॉल्यूशन। असांखे ख़बर आहे त क्वाड्रेटिक इक्वेशन जा 2 रूट्स हूंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे अल्फा, ॿियो हूंदो आहे बीटा। हिकिड़ो हूंदो आहे पॉजिटिव, ॿियो नेगेटिव हूंदो आहे। हिते कंडीशन मिलियल आहे त हिकिड़ो अल्फा आहे, ॿियो वरी उनजो 3 टाइम्स हुजे, यानी 3 अल्फा जे बराबरि हुजे। जेकॾहिं हिकिड़ो रूट आहे असां वटि 3 त ॿियो वरी रूट हुजे 9। इहा कंडीशन अहिड़े हिसाब सां। ठीकु है। लेट 1 रूट इज़ अल्फा, 1 रूट बी अल्फा। हिकु रूट जेकॾहिं अल्फा आहे त अदर then other 3 अल्फा। हिकु अल्फा थी वेंदो त ॿियो हुनजो 3 थी वेंदो 3 अल्फा। त ॿिन्ही जो सम छा थी वेंदो? सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा। बीटा जी जॻह ते 3 अल्फा आहे। सम छा जे बराबरि हूंदो आहे? माइनस बी अपान ए जे बराबरि हूंदो आहे। अल्फा ऐं 3 अल्फा थी वेंदो 4 अल्फा बराबरि थींदो माइनस बी अपान ए। त हितां असांखे अल्फा छा मिलंदो? अल्फा इज़ इक्वल टू माइनस बी अपान 4 ए। छो त 4 हेॾे डिवाइड थी वियो। प्रोडक्ट बराबरि आहे ॿिन्ही रूट जी प्रोडक्ट अल्फा इंटू 3 अल्फा इक्वल टू सी अपान ए। त असांखे हितां मिलंदो अल्फा खे 3 अल्फा खे मल्टीप्लाई कयूं त 3 अल्फा स्क्वायर बराबरि थींदो सी अपान ए। 3 हेॾे डिवाइड में थी वेंदो ऐं स्क्वायर रूट बि ॿिन्ही जो फाइंड कंदासीं। अल्फा स्क्वायर इक्वल टू सी अपान 3 ए। छो त 3 मल्टीप्लाई हेॾे डिवाइड में ईंदो। स्क्वायर रूट फाइंड कयूं त अल्फा जो वैल्यू असांखे मिलंदो स्क्वायर रूट हेॾां बि त सी अपान 3 ए। इहो मिलियो अल्फा जो वैल्यू। हीअ थी वई इक्वेशन 1 ऐं हीअ थी वई इक्वेशन 2। ॿिन्ही खे हाणे भेटायूं यानी कंपेयर कयूं। हीअ बि अल्फा, हीअ बि अल्फा। अल्फा इज इक्वल टू अल्फा त हीअ ॿई पाण में बराबरि थी विया। त कंपेयरिंग 1 एंड 2 त हीअ अल्फा बराबरि अल्फा जी। अल्फा बराबरि अल्फा थी वई। स्क्वायरिंग बोथ साइड्स, ॿिन्ही तरफ़ां स्क्वायर कयूं त माइनस बी अपान 4 ए स्क्वायर सी अपान 3 ए स्क्वायर। हिन जो आंसर थी वेंदो इम्प्लाइज़ दैट हिन जो आंसर थी वेंदो बी अपान 16 बी स्क्वायर अपान 16 ए स्क्वायर। ऐं हिन जो आंसर थी वेंदो ई स्क्वायर ऐं स्क्वायर रूट कटिजी ईंदा सी अपान 3 ए। ही हेॾे मल्टीप्लाई थी वेंदा ऐं ही हेॾे ए में हिकिड़ी कटिजी ईंदी। बहरहाल डायरेक्ट नथा कयूं। 3 हेॾे मल्टीप्लाई थींदो 16 ए स्क्वायर हेॾे मल्टीप्लाई थींदो 3 ए बी स्क्वायर बराबरि थींदो 16 ए स्क्वायर सी। ॿिन्ही जी ए डिवाइड थी वञे, ॿिन्ही तरफ़ां ए डिवाइड थी वञे त आंसर जेको ईंदो ए हेॾां कटिजी ईंदी 3 बी स्क्वायर ऐं हेॾां ए हिकिड़ी कटिजी वेंदी, हिकु पावर बाक़ी रहंदो 16 ए सी। इहो थी वियो आंसर। में स्क्वायर ऑफ द अदर माना हिकिड़ो रूट लेट अल्फा बी 1 रूट ऑफ द गिवन इक्वेशन अदर विल बी अल्फा स्क्वायर। माना हिकिड़ो अल्फा आहे त ॿियो अल्फा स्क्वायर थींदो। हिन जो सम थी वेंदो सम
अल्फ़ा अल्फ़ा स्क्वायर इक्वल टू माइनस बी अपान ए ऐं प्रोडक्ट थी वेंदी एंड प्रोडक्ट थी वेंदी अल्फ़ा इंटू अल्फ़ा स्क्वायर सी अपान ए ही थी अल्फ़ा प्लस अल्फ़ा स्क्वायर बी अपान ए यानी सम ऐं प्रोडक्ट थी वेंदी ॿिन्ही खे प्रोडक्ट कंदा सी अपान ए थी वेंदो हिन खे क्यूब कंदासीं क्यूबिक दिस क्यूब बोथ साइड्स ठीक है हिन क्यूब कंदासीं अल्फ़ा प्लस अल्फ़ा स्क्वायर होल क्यूब माइनस बी अपान ए क्यूब ही थी वेंदो ए प्लस बी होल क्यूब वारो फार्मूलो हिते यूज़ कंदासीं अल्फ़ा क्यूब प्लस बीटा ए क्यूब प्लस बी क्यूब ॿिन्ही प्रोडक्ट जो टीण ऐं ब्रैकेट ये सेम अल्फ़ा प्लस अल्फ़ा स्क्वायर इक्वल टू माइनस बी क्यूब अपान ए क्यूब ही थींदो अल्फ़ा क्यूब ऐं हिन खे असीं 6 पावर लिखी सघूं था हीअं बि ए क्यूब स्क्वायर यानी 6 पावर आहे न बिट खां 6 थी वियो 6 थी वियो त 6 खे असीं हीअं बि लिखी सघूं था इहो क्यूब हिन करे था आणूं जो हीअ क्यूब जे बराबरि आहे जिते जिते क्यूब हूंदो सी अपान ए पुट कंदासीं हुते प्लस 3 क्यूब ऐं हीअ थींदो अल्फ़ा प्लस अल्फ़ा स्क्वायर ही थींदो माइनस बी क्यूब अपान ए क्यूब ही ए क्यूब बराबरि आहे सी अपान ए जे ही क्यूब आहे सी अपान ए जे बराबरि हिते बि हे बि थी वेंदो सी अपान ए स्क्वायर प्लस 3 सी अपान ए ऐं ही बराबरि आहे माइनस बी अपान ए जे ही अल्फ़ा प्लस अल्फ़ा स्क्वायर बी अपान ए जे बराबरि आहे माइनस बी क्यूब बी अपान ए क्यूब मल्टीप्लाइंग ए क्यूब बोथ साइड ए क्यूब ॿिन्ही तरफ़नि ॾे इन करे मल्टीप्लाई कयूं था जीअं ए क्यूब हेॾां बि ख़तमु थी वञे हेॾां बि सभु डिवाइड वारा ए ख़तमु थी वञनि मल्टीप्लाइंग ए क्यूब बोथ साइड बोथ साइड्स ही थी वेंदो हिते ए क्यूब हिन सां मल्टीप्लाई कयूं त थींदो ए स्क्वायर सी छो त ए हिकिड़ी डिवाइड में बि आहे हिते सी स्क्वायर अपान ए स्क्वायर आहे त तंहिंजे करे ए स्क्वायर हिकिड़ी कटिजी वेंदी बाक़ी ए सी स्क्वायर ऐं हितां थींदो प्लस ए स्क्वायर डिवाइड में आहे तंहिंजे करे 3 माइनस प्लस इंटू माइनस 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 3 ए छो त ए क्यूब मल्टीप्लाई कंदासीं त हिकिड़ो ए अञा मिलंदो असांखे ए स्क्वायर डिवाइड में ए बी सी इक्वल टू माइनस बी क्यूब ए क्यूब में कटिजी वियो ही हेॾे पॉज़िटिव थींदो ऐं ही हेॾे पॉज़िटिव थींदो यानी बी क्यूब पॉज़िटिव थी वियो ऐं हिननि ॿिन्ही में छा कॉमन आहे ए ऐं सी कॉमन आहे ए सी ॿिन्ही में कॉमन आहे ए सी ए हिते बचो हिते सी बचो ऐं हेॾां 3ABC हेॾे ईंदो हिन जी सेटिंग करे लिखियोसीं ही थी वियो आंसर ही कयूं हाणे क्वेश्चन नंबर 3 additive inverse the other solution let alpha be one root other is minus alpha हिकिड़ो रूट अल्फ़ा आहे त ॿियो हुनजो एडिटिव इनवर्स आहे एडिटिव इनवर्स यानी जो जमई उबतड़ जमा जो उबतड़ जोड़ जो उबतड़ हिकिड़ो अल्फ़ा आहे त ॿियो थी वेंदो माइनस अल्फ़ा त ॿिन्ही जो सम छा थी वेंदो सम बराबरि थींदो अल्फ़ा माइनस अल्फ़ा इज़ इक्वल टू माइनस बी अपान ए सम त 0 थी वियो ए हेॾे मल्टीप्लाई थी वेंदो सम 0 थी वियो ए मल्टीप्लाई थी वियो हेॾे उहो बि ख़तमु थी वेंदो तंहिंजे करे इम्प्लाई 0 इक्वल टू माइनस बी या बी इज़ इक्वल टू 0 कंडीशन ही आहे multiplicative inverse of the other solution let alpha be one root other थी वेंदो 1 upon alpha छो त मल्टीप्लिकेटिव इनवर्स थी वञे प्रोडक्ट ॿिन्ही छा थी वेंदी
प्रोडक्ट हिकिड़ो अल्फ़ा ए ॿियो 1/अल्फ़ा ए। प्रोडक्ट हमेशह सी अपान ए जे बराबरि आहे। प्रोडक्ट ऑफ रूट सी अपान ए जे बराबरि आहे। ए में कटिजी वियो 1 इज इक्वल टू सी अपान ए हेॾे मल्टीप्लाई थींदो ए खे 1 सां मल्टीप्लाई कयूं ए थी वेंदो ए इज इक्वल टू सी। इहा कंडीशन थी। क्वेश्चन नंबर 6 फाइंड के इफ वन रूट ऑफ दिस इक्वेशन इज़ 0। हिन इक्वेशन जो हिकु रूट 0 हुजे। जॾहिं हिकु रूट 0 हूंदो त रूट्स जी प्रोडक्ट 0 मिलंदी। सॉल्यूशन वन रूट को बि हिकु रूट 0 जे बराबरि हुजे त प्रोडक्ट रूट्स जी जेका असांखे मिलंदी प्रोडक्ट अल्फ़ा इंटू बीटा उहा 0 मिली वेंदी। प्रोडक्ट ऑफ रूट छा जे बराबरि आहे सी अपान ए जे आहे। इन जो आंसर 0 मिली वेंदो असांखे। हिते सी जो वैल्यू कहिड़ो आहे सी जो वैल्यू आहे k+4 अपान ए इक्वल टू 0। 4 हेॾे मल्टीप्लाई थींदो त k+4 इक्वल टू 0 इंटू 4 यानी 0। 4 हिते प्लस आहिनि त नेक्स्ट ॿी साइड ते माइनस थी वेंदा k इक्वल टू -4। हीअ थी वियो रिक्वायर्ड आंसर k जो। क्वेश्चन नंबर 7 फाइंड m if sum of roots of this equation is equal to the product of roots। सम ऐं प्रोडक्ट ॿई बराबरि थी वञनि। m जो वैल्यू फाइंड कयो। सम इक्वल टू प्रोडक्ट इन दिस इक्वेशन। कंडीशन जे मूजिबि सम ऐं प्रोडक्ट बराबरि थी वञनि। सम बराबरि हूंदो आहे -b अपान ए ऐं प्रोडक्ट बराबरि हूंदी आहे c अपान ए जी। सम हिते b छा आहे b आहे 3m माइनस निशानी हीअ फार्मूले जी -b बराबरि आहे -3m अपान ए 6a अपान 6 c अपान ए c 5 आहे ऐं a जेको आहे 6 आहे डिवाइड 6 ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं 6 हेॾे मल्टीप्लाई थी वेंदो त हीअ माइनस इंटू माइनस प्लस 3m इक्वल टू 6 इंटू 6 इक्वल टू 5। 6 में कैंसिल 3m इक्वल टू 5। 3 हेॾे डिवाइड थी वेंदो त 5 अपान 3। हीअ थी वियो आंसर।